थरपारकर जे शहर इस्लामकोट में पीपीएमएनए डॉक्टर महेश कुमार मलानी के भाउ अमर जगदीश कुमार मलानी के नाले ते कायम थियल गर्ल्स प्राइमरी स्कूल बंद होने जो इंकशाफ थियो आहे। इन्ही सिलसिले में ज़रियन वॉइस ऑफ तर के ध्यान ॾिनी आहे त सरकारी रिकॉर्ड मूजिब शहर इस्लामकोट में गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल अमर जगदीश कुमार मलानी के नाले ते मौजूद है, जेका रिकॉर्ड में 2010 में कायम थियल ॼाणायल आहे, पर सरजमीन ते अहिड़े क़िस्म जी का भी स्कूल मौजूद न आहे। ज़रियन मूजिब सरकारी रिकॉर्ड में ॼाणायल आहे त मज़कूरा स्कूल 5 कमरन ते मुश्तमिल आहे ऐं हिन स्कूल की लागत 21,95,000 रुपया आहे, जॾहिं त तैलीम खाते के ज़रियन मूजिब इस्लामकोट शहर में सरजमीन ते मलाणियुनि के नाले ते अहिड़े क़िस्म जी का भी स्कूल मौजूद न आहे। बाक़ी सरकारी रिकॉर्ड में ज़रूर मौजूद है ऐं इहा स्कूल बंद ॼाणायल आहे। तर्जे साञावन पिरियन मूजिब जॾहिं पीपीएमएनए डॉक्टर महेश कुमार मलानी जी संधी स्कूल जा ही हाल आहिनि त पोइ बाक़ी तर्जे ॿियनि गर्ल्स प्राइमरी स्कूलनि जी छा हालत हूंदी। हितां जे रहवासियुनि नैब ऐं एंटी करप्शन समेत वास्तेदार इख्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त इस्लामकोट में लगभग 22 लाख रुपयनि जी लागत सां तैयार ॼाणायल अमर जगदीश कुमार मलानी के नाले ते मुबैना जाली गर्ल्स प्राइमरी स्कूल की जांच करे ज़िम्मेवारनि खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वञे।